अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अपोज़िशन जे इत्तेहाद PDM जी हुकूमत ख़िलाफ़ तहरीक शुरू थी वई। अपोज़िशन इत्तेहाद पारां सियासी ताक़त जे मुज़ाहिरे लाइ गुजरांवाला में पहिरियों जलसो जारी। मरियम नवाज़, बिलावल भुट्टो ऐं मौलाना फज़लुर रहमान पंहिंजे काफ़िलनि सां जलसे में शिरकत कई। गुजरांवाला जलसे में PDM में शामिल जमायतनि जे अॻुवाणनि ऐं कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त हुकूमत जे वञण जो वक़्तु अची वियो आहे। PDM अवाम खे हुकुमराननि जे ज़ुल्म खां छुटकारो ॾींदी। लाला मूसा ऐं वज़ीराबाद में ॻाल्हाईंदे बिलावल चयो त माज़ीअ जीअं अॼु बि अवाम जे हक़नि लाइ गैर जमहूरी क़ुवतुनि सां विढ़ी रहिया आहियूं। मरियम नवाज़ चयो त 22 करोड़ अवाम जे हक़नि ऐं वोटनि खे इज़त ॾियण लाइ निकिता आहियूं। पुलिस ऐं इंतिज़ामिया रस्ता रोक न करे। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हाणे ॻाल्हि उन हाउस तब्दीलीअ खां घणो अॻिते निकिरी चुकी आहे। मुल्क में आम चूंडूं थियणु घुरिजनि, हुकुमराननि खे डिसंबर ॾिसणु नसीब न थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त समूरा धाड़ेल इनारो वठण लाइ गॾु थी विया आहिनि। इनारो ॾियणु आसान रस्तो आहे, पर उन सां तबाही ईंदी। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त मुल्क दुरुस्त रख में वञी रहियो आहे। मुश्किल फ़ैसिला ई तव्हांखे अॻिते वठी वञनि था। नून लीग जे अॻुवाण मखदूम जावेद हाशमीअ चयो आहे त असां रुगो वोट खे इज़त ॾियण जो मुतालबो करे रहिया आहियूं। तब्दीलीअ जी दावा कंदड़ हुकुमराननि अवाम जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। हुकुमरान चवनि था त तब्दीली अची वई आहे, घिटियुनि में ॾिसो त ग़रीब अवाम वधी वियो आहे। खज़ानी ऑफिस नौशरो फिरोज़ करप्शन जो गढ़ बणिजी वियो। ट्रेज़री मुलाज़िम सुबुह 12 वॻे अचनि था। रिटायर्ड मुलाज़िम ऐं पीरसन सुबुह खां इंतज़ार में बीठल आहिनि। जंहिं बैदि 3 वॻे आम माण्हुनि लाइ दरवाज़ा बंदि कया वञनि था, पर रिश्वत वठी एजेंटनि लाइ सुबुह 9 वॻे खां शाम ताईं दरवाज़ा खुलियल रहनि था। जंहिं ते रिटायर्ड मुलाज़िमनि जो चवणु हुयो त हिते रिश्वत खां सवाइ को बि कमु नथो थिए। जंहिं ते उन्हनि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वञे। पंजाब समेत समूरे मुल्क में वॾी दहशतगर्दीअ जे मंसूबे खे पेशावर पुलिस नाकाम बणाए छॾियो। जंहिं में ट्रक जे खुफ़िया मुख़्तलिफ़ हिसनि में 34 क्लाशनकोफ, 68 राइफल, 14 पिस्टल ऐं 100 कारतूस ऐं मैगज़ीन समेत नादिर ख़ान मर्दान जे रहायशीअ खे गिरफ़्तार करे वरितो। औरत ऐं मासूम नींगरीअ जी बाज़ाइबीअ जे लाइ ॻोठाणे जो एहतजाज। जंहिं ते ॻोठ रावल सोलंकीअ जे रहवासी मेयर सोलंकीअ एहतजाज करण बैदि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त जवाबदार ख़ादिम हुसैन औरत ऐं नींगरीअ खे अगवा करे खणी वियो आहे। जंहिं ते उन आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त अगवा थियल औरत खे ऐं नींगरीअ खे बाज़ियाब करायो वञे। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।